अज मुझो वीडियो बैटरी यूनिक जे मथां यूनिक बैटरी जी हवाले से कुछ मालूमात दींदासीं। ही यूनिक बैटरी है US 100, पर हीअ मतलब के कम जी ना है। ही वारंटी इन जी 6 महीना है। पाकिस्तान में इन जी कीमत 7,800 रुपया है। ही आम बैटरिन का महंगी भी है, पर सुठी ना है बिल्कुल भी। मां ही बैटरी वठी करे वरी वापसी ॾेई आयो आहियां, छो जो मां हिनखे चेक करे ॾिठो, हीअ सुठी न हली। मां ॿुधायांव थो तव्हांखे अॻिते हली त हीअ सुठी कीअं न हली, हिन में ख़राबी कहिड़ी आहे इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। हीअ ॾिसी सघो था, वारंटी कार्ड आहे हिन जो। हीअ तारीख़ लिखी पई अथव। ही बैटरी है, ही मां पाटे मां कढी करे तव्हांखे ॾेखारियां थो। ही बैटरी ॾिसी सघो था तव्हां, बिल्कुल नई बैटरी है। हाँ इतने तव्हां ॾिसी सघो था, सोलर प्लस जाते लिखल है। 11 प्लेट पर सेल लिखल हुजे हिते, जैसे भी 11 प्लेट्स पर सेल लिखल हुजे, 100 में हुजे, तव्हांखे उहा बैटरी वठण घुर्जे। कंहिं कंहिं ते इहो न हूंदो आहे लिखियल, तव्हांखे उहा न वठण घुर्जे। हाणे तव्हां ॾिसी सघो था त हिन ते 100 त लिखियल आहे, पर प्लेटूं लिखियल न आहे हिन ते। हिन जो वज़न बि करे ॾिसूं था असां। हिन ते वज़न मां तव्हांखे ॾेखारियां थो, हिन जो वज़न केतिरो आहे। हिन जो वज़न बि सुठो आहे, पर हिन में दम न आहे। हिन में वज़न ॾिसी सघो था तव्हां, 17 किलो 616 ग्राम, 17 किलो 616 ग्राम हिन जो वज़न आहे। हाँ मां तव्हांखे ॿी बैटरी ॾेखारियां थो, ओसाका जी। ओसाका सुठी में सुठी बैटरी आहे। हुनजी कीमत भी इन खां घटि आहे। हुनजी कीमत 7,500 आहे। हिन जी कीमत आहे 7,800 रुपया। 300 रुपया उहा बैटरी इन खां घटि भी आहे ऐं सुठी भी आहे। मां उहो वीडियो तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ आहे ओसाका बैटरी। ऐं हीअ भी 100 वारी आहे, ॾिसी सघो था। हिन ते लिखियो पियो आहे, तव्हां ॾिसी सघो था, 11 प्लेट्स पर सेल हिन ते लिखियो पियो आहे। ऐं इन खां भी वधीक तव्हां ॾिसी सघो था, 12 वोल्ट 72 AH ऐं 20 AHR ॾिसी सघो था। हुन ते इहा न हुई तव्हांखे मिलंदियूं, पर उन्हनि ते पंहिंजो 72 न हूंदी, AR 72 न हूंदी। उन ते हूंदी 65 या 70, 65 या 70। हिन ते 72 आहे। हिन में वधीक ताक़त आहे उन्हनि खां। हीअ 311 लिखियल आहे हिन ते। ऐं हेॾो ॾिसो तव्हां, 12 लिखियो पियो हिन ते। हीअ सुठी में सुठी बैटरी आहे। हिन जी भी गारंटी 6 महीना ही आहे। हिन जी कीमत भी हुन खां घटि आहे, 300 रुपया। ऐं हीअ सुठी बैटरी आहे तमामु। हिन बैटरी ते त चवां तव्हां तक़रीबन 4 साल आराम सां कढी वेंदव। 4 साल इहा बैटरी सुठो हलंदी आहे। उन खां पोइ काई भी बैटरी हुजे, उहा पोइते पवंदी आहे, घटि थी वेंदी आहे। हिन जो वारंटी कार्ड ॾिसी सघो था तव्हां। सुठे में सुठी बैटरी हीअ आहे, तव्हांखे हीअ ख़रीद करणु घुरिजे।